हाणे इन्हीअ आयत मुबारक में वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक में मुफस्सिरन ॿ टे ॻाल्हियूं लिखियूं आहिनि। सुभान अल्लाह ज़हन सां ॿुधो त पोइ ॿुधाया। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ठीकु आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। पहिरें नंबर ते त अल्लाह रब्बुल आलमीन जे बारगाह में हाजत रवाई जे लाइ अर्ज़ करणु सुभान अल्लाह अल्लाह जे मक़बूल बाननि जो वसीलो वठणु बनाइणु कामयाबीअ जो ज़रियो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ॿियो अल्लाह जे मक़बूल बाननि जे क़ब्र ते वञणु हाजत जे लाइ जाऊक में दाख़िल आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। खैरुल कुरून जो मामूल आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। इन नंदन के केड़ी खबर है, आंख वाला तेरे जोफन का तमाशा देखे कि दीद ई गोर को क्या आए नजर क्या देखे। ट्रे नंबर ते वफात का पो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल्लाह जे मक़बूल बानन जे क़ब्र ते वञणु ऐं या सां सॾु करणु जाइज़ आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वाजी ॻाल्हि ॿुधाए छॾे। सुभान अल्लाह। चौथे नंबर ते अल्लाह जा मक़बूल बाना अल्लाह जे इज़्न सां मदद कंदा आहिनि ऐं उन्हनि जे दुआ सां हाजत पूरी थी वेंदी आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। आवाज़ हाणे जे हिकु हिकु ॻाल्हि बयान कया त कलाक खपे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तकड़ तकड़ में ॿुधो। सुभान अल्लाह। हे काॾे वियो बिलावल? बिलावल अची वियो बिलावल। तकरीर भरे थो न। सुभान अल्लाह जे बारगाह में पंहिंजे हाजत जे लाइ अल्लाह जे मक़बूल बाननि जो वसीलो बनाइणु कामयाबीअ जो ज़रियो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हाणे उहा हिकु हदीस ॿुधो जेका सियासत जे 6 किताबनि मां 3 किताबनि में आहे। वहाबी खुद पढ़ाईंदा आहिनि। इब्ने माजा ऐं अबू दाऊद निसाई। सुभान अल्लाह। उस्मान बिन हनीफ खां रवायत आहे त इन रजुलन दरीरल बसर अतन नबिय सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फक़ालत अल्लाह अन युआफियनी फीह इन शिअत दअउतु व इन शिअत सबरत वहुव खैर फदउहु फअमरहु अन यतवद्दअ फयुहसिन वुदूअहु वयुसल्लिय रकअतैन वयदउ बिहाज़ा दुआए अल्लाहुम्मा इन्नी असअलुका वअतवज्जहु इलैका बिमुहम्मदिन नबीय्यिर रहमत
या मोहम्मद इन्नी कद तवज्जहतु बिका इला रब्बी फी हाजती हाज़िही लितुक़दा अल्लाहुम्मा फशफ़िअहु फीहि फशफ़िअहु। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वाह सुना वाह, वाह सही वाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। 71 साल उम्र सुभान अल्लाह। ॾिसी तकरीर को न कई थम हाणे अॻिते बि मुर्शिद खे पाण। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, शाबाश, सुभान अल्लाह। सुठो थो हले। सही है, हाँ सुभान अल्लाह। पछाड़ी में मेहरबानी कई तई। हाँ सुभान अल्लाह। नबी साईं जे हुजूर में हिकिड़ो शख्स आयो अखियुनि खां नाबीनो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अखियुनि खां नाबीनो, नाबीनो। अर्ज़ अचे कयईं हसन हुसैन जे नाने खे, फातिमा ज़हरा जे बाबे खे, सुभान अल्लाह, यतीमनि जे यार खे, सुभान अल्लाह, मिस्कीननि जे मददगार सुभान खे, अल्लाह, हरियनि जे आधार खे, सुभान अल्लाह। नबी पाक साहिब लौलाक खे, सुभान अल्लाह, सरवरे कायनात फख्रे मौजूदात खे, सुभान अल्लाह, सरकारे दो आलम खे, सुभान अल्लाह, नूरे मुजस्सम खे, सुभान अल्लाह, शहंशाह अरब व अजम खे, सुभान अल्लाह, अलम नशरा लक सदर कजे सीने वारे खे, सुभान अल्लाह, बादागल बसर जो अखियुनि में सुर में पाइण वारे सुभान खे, अल्लाह, या अय्युहल मुज़म्मिल जे चादर बेढ़ण वारे खे, सुभान अल्लाह, या अय्युहल मुदस्सिर जे कंबल ओढ़ण वारे खे, सुभान अल्लाह, यदुल्लाह जे गोरन गोरन हथनि वारे खे, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हिन के बाइज़ में ॿियो को अखर ई कोन थो अचे, खुले न बान बशर मिसलो कम। सुभान अल्लाह। बशरा नबी असां जहिड़ो बशरा खाईंदो हो, पीअंदो हो, शादियूं कई, पुट हस, धीअर हस, सभु कुझु हस। पर जे तूं असां सां ॻाल्हाईंदे न त तूं त नबीअ जे थुक जहिड़ो जिंदाबाद, जिंदाबाद। दलील ॿुधो। हाँ अली साईं जूं अखियूं उथल हुयूं हाँ खंदक वारी लड़ाईअ में। नबी साईं असहाबनि ने ॾिसी पाण फरमायो त आइन अली इब्न अबी तालिब, अली किथे आहे? जैसे अखियुनि में सूर अथसि, पाण फरमाए त वठी अचोसि। असां बि वियासीं, साईं सॾनी था। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हाणे अली साईं जो आयो त उन्हीअ खे चादर वेड़े लही। अचे नबी साईं ॾाढो वेठो, साईं चादर मथे के साए, अखियुनि में सूर आहे। नबी साईं लिप मुबारक कढी करे अखियुनि ते रखियसि त बुखारीअ जी रवायत आहे त जहिड़ो अखियूं उथियल हुयसि न। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। यारे सौर में अबू बकर खे अज़्दहा अंगु मारियो अखियुनि खां ॻोढ़ा किरिया, साईं हंज में हुयसि। सुभान अल्लाह, सुभान साईं हंज में हुयसि। छो थो रोई? नांग लंघो आयो आहे। पाण उथिया, लिप मुबारक कढी ज़हर वारी जाइ ते हयो त ॼणु ज़हर हुयो ई। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। उहद वारी
जंग में हजरत कत्तादा के तीर लगो अख निकरी पियस अल्लाह तो दरिया ते खड़ी हुजूर जी आडो आयो बाबू तीर लगो अख निकरी पई आ ये मानू माखे काणो चवन त पो सुभान अल्लाह वाह सुनावा त नबी के हको त चवे साहब अल्लाह जे राह में पे जिहाद कई हाणे चओ रब खे त अख ठाही न सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह साबित थियो त असाब सगोरा मुश्किल में मुसीबत में पंहिंजी हाजत जे वक़्त में अल्लाह ॾे न वेंदा नबी ॾे नबी दे जा सुभान अल्लाह सुभान अल्लाह पर फरमायोसि उर्दे कर अख हिन जगह ते रखी नबी पंहिंजी लिप मुबारक कढी करे हीअं जो हई त हिन खां हीअ वधीक सोढ़ी पई सुभान अल्लाह सुभान अल्लाह इन खंद कबारी लड़ाई में जाबिर ॾिठो त नबी साईं खे पेट मुबारक सां पत्थर ॿधल आशिका तकिड़ो घर वियो पंहिंजे फ़क़ीरनि खे खीची त ॾे ख़बर कुझु घर में अथई चई त 2-2.5 सेर जमल जो अटो पियो आहे हिकिड़ो इहो छेलड़ो ॿधो बीठो आहे चई त हे कुही थो ॾियां झटि तयारु कर गोश्त मानियूं बि पचाए मां महबूब खे वठी अचां त न कर करायांसि सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुरीद पंहिंजे मुर्शिद जे लाइ ईअं मर्द जो हक़ आहे मानी तयारु थी साईं खे अर्ज़ु कई त महिरबानी कयो मां वटि तशरीफ़ खणी अचो लंगर खाओ अचे नबी साईं फरमाए त तूं हल मां तुंहिंजो पोयों अचां थो जाबिर वियो घर नबी साईं असहाब सुफ़ा वारनि खे सॾु कयो हली अचो उथो अचो 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 हलो जाबिर जी दावत खाई अचूं ॿ रवायतूं आहिनि हिक रवायत में आहे त 1000 असहाबी नबी सां गॾु हुआ ॿिए रवायत में 2000 बि अचनि था सुभान अल्लाह जेड़ी महिल जो जाबिर जे घर साईं पातो एतिरी जमायत वठी सुभान अल्लाह साईं खे जे अर्ज़ु कईंदसि महबूबा मां त तव्हांजी दावत कई एॾी ख़ल्क़ वठी आयो आहियां सुभान अल्लाह पाण फरमायाऊंसि त मुंहिंजे पेट मुबारक सां पत्थर ॿधल ॾिठो ई तॾहिं दावत कई न सुभान अल्लाह चई त पुटु हे लफ़्ज़ कोन पढ़िया आहिनि त युद्ध रब्बी व यस्क़ीनी मूंखे खाराईंदो बि रब आहे त पीआरींदो बि रब आहे सुभान अल्लाह ऐं तूं इहो कोन पढ़ियो आहे अभी तो इतना रब्बी मुल्ला रात गुज़ारींदो आहे पंहिंजे हुजरे में मवादी रात गुज़ारींदो आहे मकान में वॾेरो रात गुज़ारींदो आहे पंहिंजे बंगलनि में को वॾी रात गुज़ारींदो आहे होटलनि ते अभी तो इतना रब्बी मां रात वञी गुज़ारींदो आहियां रब वटि सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाणे ठीकु आहे जेको कुझु तूं ताम तयारु कयो आहे खणी अचो खणी अचो उहा देगड़ी बोड़ जी जेके मानी पकल हूं जबन उहे बि खणी आयो हाणे ताम एतिरो साईं मोहम्मद जमील जो हिकिड़ो मुल्लो खाई वई थोरो ॻाल्हायो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाणे इन्हीअ ताम जे मथां मां तव्हां खां थो पुछां जेकॾहिं महबूब पंहिंजा खुदा ई हथ मुबारक हीअं खणे ऐं रब खे चवे हा त हिन में बरकत विझ त बरकत पवे हा या न सुभान अल्लाह पवे हा पर नबी ईअं न कयो दुआ न घुरियई पंहिंजी लिप मुबारक कढी इन्हीअ ताम में विधाई सुभान अल्लाह सुभान साहबनि बि ॾिठो
तो उन्हनि तकरार न कयो, एतराज़ न कयो, सुभान अल्लाह सुभान अल्लाह न कयो, हलियो त हिक ॿिए खे इशारनि सां पिया साबी चवनि त जन्नत जा पियो खाधा खाराए। सुभान अल्लाह सुभान अल्लाह रिबादार असाबी खाई ड्रॉ करे विया, दाम ओतिरे जो ओतिरो पियो हो। सुभान सुभान अल्लाह अल्लाह हाणे जबर खे फरमाईंदा हाणे तूं बि खा वञी पंहिंजे अहल अयाल खे खाराए। सुभान सुभान अल्लाह अल्लाह हाणे इन्हीअ मां नुक्तो इहो थो निकिरे त जेको चवे त नबी मां जहिड़ो मां नबीअ जहिड़ो त उहो पंहिंजे ज़ाल जे ताम में थुक विझी चवेसि फकीराणी खा। सुभान अल्लाह अदा जे खाई वई त यार असां कूड़ा तूं सचो, पर जे मोचड़नि सां अंधो कराई त पोइ तूं नबी सुभान अल्लाह लिबासे आदमी पहना त जहाने आदमी जाना। सुभान अल्लाह अरे हे जहिड़ो देश हो तहिड़ो पुनल वेश करे आयो। हाय लिबासे आदमी पहना त जहाने आदमी जाना, पर आशिक तो जबे त न मुसम्मिल बन के आए थे तजल्ली बन के निकलेंगे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मोहम्मद मुस्तफा मैशर में ताहा बन के निकलेंगे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये जो चंद्र पड़ची निकला दो। सुभान अल्लाह मोहम्मद मुस्तफा मैशर में ताहा बन के निकलेंगे, उठाकर मीम का पर्दा हवाई का बन के निकलेंगे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह वाह सुना वाह